सखर में वफ़ाक़ी ऐं सूबाई मुलाज़मनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ऐं मुलाज़मनि जे मसइलनि खे हल कराइण लाइ ऑल एम्प्लॉइज़ अलायंस ज़िले सखर जोड़ियो वियो। ज़िले काउंसिल एम्प्लॉइज़ लेबर यूनियन सखर जे सदर अब्दुल मजीद जिस्कानी जी मेज़बानी हेठि यूनियन ऑफिस में वापडा सुई गैस इरीगेशन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन गस्टा PTLF आपका रेवेन्यू ज़िले काउंसिल यूनियन जे अॻवाननि शिरकत कई। इजलास के खिताब कंदे ज़िले काउंसिल एम्प्लॉइज़ लेबर यूनियन जे सदर अब्दुल मजीद जिस्कानी वापडा जे अॻवाननि सैयद ज़ाहिद हुसैन शाह शुजा अहमद घुमरो नज़र मोहम्मद मेमन डारो दीदार हुसैन गस्टा जे शहजाद अब्बासी इरीगेशन जे खादिम हुसैन खोसो सुई गैस यूनियन जे सदर खादिम हुसैन शेख आपका जे मोहम्मद पन्हा महर आगा ताहिर मुगल PTLF जे बशीर अहमद सुमरो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सखर जे अली मर्दान शेख सईद अहमद महर रेवेन्यू जे अमीर अली शेख चयो त वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत यूनियन्स मथां पाबंदियूं मढ़ण जूं तयारियूं करे रही आहे। जंहिंमें मुलाज़िम सां नाजाइज़ी थी त सभु गॾिजी उन सां बीहंदासीं। ऑल एम्प्लॉइज़ अलायंस सखर कंहिं बि मुलाज़िम सां नाजाइज़ी थियण न ॾींदो। इजलास में ऐलान कयो वियो त योम मई वारो ॾींहुं भरपूर तरीक़े सां मल्हाए शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई वेंदी। आख़िर में गॾियल मशवरे सां अब्दुल मजीद जिस्कानी खादिम हुसैन खोसो बशीर अहमद सुमरो मोहम्मद पन्हा महर समेत ॿियनि अॻवाननि ते मुश्तमिल 9 रुकनी कमेटी जोड़ी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।